अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमन यब्तग़ि गैरल इस्लामि दीनन फ़लन युक़बल मिन्हु वहुव फ़िल आख़िरति मिनल ख़ासिरीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक वसल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मुझा अज़ीज़ दोस्तों भाइयों, अज जो प्रोग्राम इस्लाह मुआशरा के हवाले से शुहदाए इस्लाम के उन्वान से इन जाइ ते मुनक़िद थी रहो है, जैमें तमाम सां शरीक थिया आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ है तरफ से तमाम असांजी हाज़िरी के हिन वेहण के हिन अचण के मंजूर ऐं मक़बूल फरमाए। अल्लाह ताला असांखे सालिह मुआशरे क़ाइम करण जी भी दुनिया में तौफ़ीक़ अता फरमाए ऐं असांखे जेको तारीख़ सां शुहदा जो बाब भरियो पियो आहे, अल्लाह ताला असांखे भी उन्हनि वांगुरु दीन इस्लाम ऐं शरीयत जे राह ते क़ुर्बान थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अज़ीज़ो, अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे जेको मिल्लत मज़हब शरीयत राह तरीक़ो अता फरमायो आहे, अल्लाह ताला उन जो नालो इस्लाम रखियो आहे। फरमाए रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना, मां तव्हां जे लाइ पसंदि कयां थो ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो। दीन चइबो आहे ज़िंदगी गुज़ारण जे तरीक़े खे इस्लाम वारो पसंदि कयां थो। हाँ असां पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़िंदगी के उन जे तरीक़े के उन जे अखलाक उन जे किरदार उन जे ॾिनल निज़ाम उन जे ज़ाती ज़िंदगी उन जी बैनुल अक़वामी ज़िंदगी उन जी मुआशरती ज़िंदगी ऐं अल्लाह जो ही फरमान जेको हज़ूर जे ज़िंदगी जी रहनुमाई करे थो, इन सॼे मजमूए जो नालो इस्लाम आहे। दुआ कयो त अल्लाह ताला असांखे इन इस्लाम जे तरीक़े ते दाइम ऐं क़ाइम रखे। कन खे यहूदियत वारो तरीक़ो मिलियो, कन खे नसरानियत वारो तरीक़ो मिलियो, कन खे कहिड़ो तरीक़ो कन खे कहिड़ो तरीक़ो, तव्हां असांखे हज़ूर जे उम्मत खे हज़ूर जे ज़रिए सां क़ुरान वारो इस्लाम वारो तरीक़ो मिलियो। अल्लाह तबारक व तआला जीअं ॿियनि उम्मतुनि खे रहबर अता फरमाई, मिल्लत अता फरमाई, मज़हब अता फरमाई, साॻे ई नमूने सां अल्लाह ताला हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत खे तव्हां असांखे हज़ूर जे वास्ते सां भी मिल्लत ऐं मज़हब ऐं शरीयत अता फरमाई थी। उन्हनि उम्मतुनि जे अंदरि उहे माण्हू कामयाबी सां हमकिनार थिया जन अंबिया जी इताअत कई। बाबा हज़रत नूह जी क़ौम में कहिड़ा बचा अल्लाह जे अज़ाब खां जन हज़रत नूह जी इताअत कई न, जेके हज़रत नूह जी कढ लॻा। जेकॾहिं को हज़रत नूह जी कढ न लॻो, उहो ख़ुदा जे अज़ाब खां न बची सघियो। तोणे जो हज़रत नूह जो पुटु उन्हनि में शामिल हुयो। हज़रत नूह जो पुटु भी हज़रत नूह जी इताअत न कयईं, इन जे करे उहो भी ॿुॾी तबाह थी वियो। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बेनियाज़ आहे, रब बेपरवाह ज़ात आहे। हज़रत नूह रड़ियूं करे तो दाऊं करे तो, साईं इन नबनी मिन अहली इन नबनी मिन अहली इन नबनी मिन, मुंहिंजो पुटु मुंहिंजो अहल मुंहिंजो जिगर मुंहिंजी रत। अल्लाह फरमाए तो इन उलैस मिन अहलिक, तुंहिंजे अहल मूंसां हिन खे कटे छॾियोसि। इन अमलुन गैर सालिह, हिन जा लक्षण ख़राब हुया।
इन जा अमल तुझे हुक्म जो उबतड़ हुया, इन जे करे असां हिन खे तुझे ख़ानदान मां कटे छॾियोसीं। अज़ीज़ो, दुआ कयो त अल्लाह ताला असांखे हज़ूर जे तरीक़े ते हलाए, अल्लाह ताला असांखे क़ुरान जे तरीक़े ते हलाए, अल्लाह तबारक व तआला असांखे उन पंहिंजे रब्बानी राह ते शरीयत जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह जो क़ुरान हर मोड़ ते असांजी रहनुमाई करे थो। फरमाई नज़लना अलैकल किताब तिबयान लिकुल्लि शै, ऐं नबी असां तुंहिंजे मथां अहिड़ो किताब नाज़िल कयो अथसि जेको हर शइ खे बयानु करे थो। अक़ीदे जो सबक़ इन्हीअ में, अमल जो सबक़ इन्हीअ में, अख़लाक जो सबक़ इन्हीअ में, दुनिया जे अंदरि रहण जो सलीक़ो जेको आहे उहो बि तव्हांखे हे क़ुरान सेखारी त दुनिया जे अंदरि ही मुआशिरो क़ाइमु कयो, हिन निज़ाम जे मातहत दुनिया जे अंदरि ज़िंदगी बसर कयो। एॾो वॾो अल्लाह तबारक व तआला जामे किताब हज़ूर जे क़ल्ब तर ते नाज़िल फरमाए करे हिन उम्मत जी रहनुमाई करे। अल्लाह साईं पैगंबर खे फरमायो, उही क़ुरान जॾहिं हज़ूर जे क़ल्ब तर ते नाज़िल थियो, अल्लाह तबारक व तआला हज़ूर खे फरमाए थो, ए नबी दुनिया वारनि खे चओ हाणे कुल हाज़िही सबीली अदू इलल्लाह, चवनि त ही अथव मुंहिंजो रस्तो, मां तव्हांखे ख़ुदा जे तरफ़ छॾियां थो, मां तव्हांखे ख़ुदा जे तरफ़ छॾियां थो, ही रस्तो अथव अल्लाह जो, लिहाज़ा हिन खे चिंबड़ी वठो, हिन जे मथां अमल कयो, हिन जे निज़ाम खे दुनिया में राइज कयो। पोइ जेको इंसान दुनिया जे अंदरि क़ुरान खे छॾे थो, इस्लाम जे रस्ते खे छॾे थो, दीन वारे रस्ते खे छॾे थो, उहो इंसान भिटकी भिटकी दुनिया में जो ख़्वाब ख़ासिर थी निकिरे। अल्लाह फरमाए तो वमन युशाक़िक़िर रसूल मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीन नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम वसाअत मसीरा। अल्लाह फरमाए तो जंहिं रसूल खे असां हक़ ऐं सच सां तव्हां ॾे मोकिलियोसीं, हे सचो क़ुरान ॾेई करे मोकिलियोसीं, पंहिंजे तरफ़ां सचो पैगाम ॾेई करे, सचो मज़हब ऐं मिलत ॾेई करे असां उनखे मोकिलियोसीं तव्हां ॾे। पोइ हाणे जेकॾहिं को तव्हां उन रसूल जी मुखालफ़त कंदो ऐं उन रस्ते खे जेको हज़ूर जे पैरोकारनि जो रस्तो, उहो रस्तो अख़्तियार न कयईं, हज़ूर खे पुठी ॾिनई, हज़ूर जे पैरोकारनि खे बि पुठी ॾिनई, त अल्लाह तबारक व तआला फरमाए थो नुवल्लिही मा तवल्ला, अहिड़े माण्हू खे मां धिको ॾेई छॾींदो आहियां, धिको ॾींदो आहियां, वनुस्लिही जहन्नम वसाअत मसीरा, फिरी फिरी वञी जहन्नम जे कुंड में किरंदो आहे जेका बुरे में बुरी जाइ। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला असांखे हज़ूर जे ग़ुलामनि जी ग़ुलामी नसीब फरमाए। अज़ीज़ो, दुनिया जे अंदरि खोड़ फ़िरका आहे, हर को चवे थो मां हक़ ते आहियां, हर को चवे थो मां हक़ ते आहियां, कुल्लु हिज़्बिन बिमा लदैहिम फ़रिहून। अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमाए थो हर टोलो पंहिंजी जाइ ते ख़ुशि आहे। तव्हां जंहिं बि फ़िरके वारे खां पुछो, चवंदो हर को मां चवंदो मां हक़ ते, हो चवंदो मां हक़ ते, हो चवंदो मां हक़ ते। बाबा हिन बांग खे एॾो टिको करे छॾियो अथव, असां हक़ ते आहियूं। हाणे कलमे खे एॾो टिको कयो अथव, असां हक़ ते आहियूं। हे बाबा हे हीअं था कयो पिया, हीअं था कयो, असां हक़ ते आहियूं। हर टोलो पंहिंजी जाइ ते ख़ुशी में पुर आहे। हज़ूर छा फरमायो? पाण फरमायो त ॿियनि उम्मतुनि जा 72 फ़िरका थिया, मुंहिंजे उम्मत जा 73 फ़िरका थींदा। मुंहिंजे उम्मत जा माना कलमे वारा हूंदा त हज़ूर जे उम्मत में शुमार थींदा न। फरमायो मुंहिंजे उम्मत जा, मालूम थियो त कलमे पढ़ण वारा हूंदा न हज़ूर ते, हज़ूर खे मञण वारा हूंदा न। फरमायो मुंहिंजे उम्मत जा 73 फ़िरका थींदा। पाण फरमायो कुल्लुहुम फिन्नार, हड़ई जहन्नमी हूंदा। हाणे हज़ूर जो उम्मती जहन्नमी, ॻाल्हि ठहे थी? हज़ूर जो फरमान आहे। फरमायो कुल्लुहुम फिन्नार इल्ला जमाअतुन वाहिदा, हिकिड़ी जमात हूंदी, हिकिड़ी जमात। साहबा किराम पुछा कई मनहुम या रसूल अल्लाह, फरमायो उहे केरु हूंदा साईं? अल्लाह जा रसूल उहे कहिड़ा हूंदा, उहा कहिड़ी जमात हूंदी? फरमायो जेके मुंहिंजे ऐं मुंहिंजे साहबा जे रस्ते ते हूंदा, इहे ई बचियल हूंदा। मुंहिंजे ऐं मुंहिंजे साहबा जे रस्ते ते हूंदा। मान अलैहि वसाहब,
दुआ कयो त अल्लाह ताला असांखे रसूल वारो रस्तो, पैगंबर जे यारनि वारो रस्तो असांखे नसीब फरमाए। दुनिया जे अंदर ईमान बचाइण ॾाढो ॾुखियो आहे, ख़ुसूसन हिन दौर जे अंदर ईमान बचाइण ॾाढो ॾुखियो आहे। शैतान अलाए केतिरा हमला करे थो इंसान जे कलमे वारे जे कलमे ते, ईमान ते। अज़ीज़ो, हिकिड़ा आहिनि जानी दुश्मन, ॿिया आहिनि ईमान जा दुश्मन। जान वारो दुश्मन इहो भलो आहे ईमान वारे दुश्मन खां। जान वेंदी न, जान वञे त जान त वञणी आहे, अॼु न वई त सुभाणे वेंदी। दुश्मन जे हथारो न वेंदी, पाण ई वेंदी, साह त वञणो ई वञणो आहे। पर ईमान वारो दुश्मन जेको आहे इहो ॾाढो ॾुखियो, जो इंसान दुनिया में जो ख़ाली हथे हलियो वञे। अल्लाह तबारक व तआला अहिड़नि दुश्मननि खां महफ़ूज़ रखे। हिन दौर जे अंदर दीन जे ख़िलाफ़, इस्लाम जे ख़िलाफ़, शरीयत जे ख़िलाफ़, हक़ जे ख़िलाफ़ अलाए कहिड़ा कहिड़ा हरबा हलन था पिया, अलाए कहिड़ा कहिड़ा हरबा। कंहिंखे तमो ॾिनी वञे थी, कंहिंखे भउ ॾिनो वञे थो, कंहिंखे ख़ौफ़ ॾिनो वञे थो, कंहिंखे ड्रिजारियो वञे थो, कंहिंसां कुझु कंहिंसां कुझु। इहे सभु ईमान खे फुरण जा हरबा आहिनि। अल्लाह ताला असांजे ईमान खे सलामत रखे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम जे अंदर फरमाए थो, ईमान वारो, या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह, ईमान वारो, सभ खां पहिरियों मां अल्लाह जो ख़ौफ़ दिलि में पैदा कयो, मुंहिंजी ख़शियत दिलि में पैदा कयो। जंहिं दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो, इन जो हथ ज़ुल्म न कंदो। जंहिं दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो, इन जो कदम ग़लति पासे ॾे न वेंदो। जंहिं दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो, इन जे ज़ुबान मां ग़लति लफ़्ज़ न निकिरंदो। जंहिं दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो, इन जे पेट में हराम जो लुक़्मो न वेंदो। जंहिं दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो, उहो कंहिंजी बेइज़्ती न कंदो, ऐं उहो कंहिंखे तानो न हणंदो, ऐं उहो कंहिंसां ॾाढ न कंदो, ऐं उहो कंहिंजो हक़ न खाईंदो। जंहिंजे दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो। इन जे करे अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, कलमे वारो, ओ जन मां अल्लाह खे पंहिंजो रब सम्झो, हिन मां अल्लाह जे वहय खे मुंहिंजो कलाम सम्झे, ऐं मां जेको रसूल मोकिलियुमि उन खे बरहक़ सम्झे, उन खे मुंहिंजो बानो ऐं मुंहिंजो क़ासिद सम्झे, ऐं उन ते ईमान आंदे, उन ते कलमो पढ़े, पंहिंजे अंदर खे ईमान सां उजागर कयईं, कलमे सां मुनव्वर कयईं। अल्लाह ताला इन ईमान वारे माण्हू खे चवे थो पियो त इत्तक़ुल्लाह, मां अल्लाह जो ख़ौफ़ दिलि में पैदा, मुंहिंजी ख़शियत दिलि में पैदा। ऐं उन खां पोइ ॿिए नंबर में फरमाए, वकूनू मा सादिक़ीन। मुआशरे में, माहौल में तव्हांखे घणा दोस्त मिलंदा, घणा यार मिलंदा, घणियूं संगत जा रुख तव्हांजे अॻियां साम्हूं ईंदा, काफ़ी दोस्त तव्हांजे अॻियां ईंदा, पर पोइ उते तव्हां सचनि जी संगत खे अख़्तियार कजे। उहो जेके तव्हां सां सचा हुजो, जंहिंजे दिलनि में ख़ुदा जो ख़ौफ़ हुजे, जेके सही तव्हांजी रहनुमाई करनि। छो त दुनिया जे अंदर बज़ाहिर सूरत हिकिड़ी हूंदी आहे, माण्हू जी अंदर में ॿी शइ हूंदी आहे। अहिड़े क़िस्म जा माण्हू हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं वेहंदा न कचहरी में मदीने पाक में, त मुनाफ़िक़ वरी अॻियों अची वेहंदा, सभिनी खे ओरांगे करे अॻियों जन एॾी वरी मोहबत न, हालांकि अंदर में हज़ूर जे दुश्मनी जा डांड हुया, सभिनी खे चीरे पाड़े अॻियां अची वेहनि, ॼण एॾी वरी मोहबत अथनि। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, इन्नल मुनाफ़िक़ीन फ़ी दरकिल अस्फल मिनन नार, मुनाफ़िक़ वरी जहन्नम जे तरे में हूंदा। दुआ कयो त अल्लाह ताला असांखे इन बुरी बीमारी खां बचाए, इस्लाम सां सचा थियूं, क़ुरान सां सचा थियूं, दीन सां सचा थियूं, शरीयत सां सचा थियूं, ऐं सचनि जी संगत खे ॻोल्हियूं, सचनि सां तालुक़ रखूं, सचनि सां मोहबत रखूं। ऐं अॼु मुआशरे जे अंदरि, माहौल जे अंदरि
उहे माण्हू सच्चा आहिनि जेके अहले क़ुरान आहिनि, उहे जेके क़ुरान सां सच्चा आहिनि, जेके अल्लाह जे रसूल सां सच्चा आहिनि। उलमा जी जमात, दीनदारनि जी जमात, पैगंबर जी वारिस जमात। फरमायो अल उलमा वरसतुल अंबिया, आलिम अंबिया जा वारिस, नबियनि जा वारिस आलिम आहिनि। जीअं पैगंबर नबी पंहिंजे उम्मत जो ख़ैर ख़्वाह हूंदो आहे ऐं अल्लाह जो फरमान उनखे ॿुधाईंदो आहे ऐं उन नबीअ जी चाहत हूंदी आहे त मुंहिंजो हिकिड़ो उम्मती बि जहन्नम में न वञे, अहिड़े नमूने सां फरमायूं त मुंहिंजा वारिस, नबियनि जा वारिस आलिम अथव। ईअं आलिमनि जी बि दिलि कुरंदी आहे त ही ख़ुदा जा बाना हज़ूर जा उम्मती जेकर जन्नत ॾे राही थियनि, शैतान जे हमलनि खां बचनि। हिकिड़े माण्हू अची करे साईं वॾनि रहमतुल्लाह अलैहि असांजे ॾाॾे खे दाह ॾिनी। साईं कारी ईसा गारियूं ॾींदो आहे। उन वक़्त में कारी ईसा हूंदो मरूम कि पोड़ाकनि खे यादि हूंदो। साईं वाइज़ में गारियूं ॾींदो आहे। साईं घटि वधि चवंदो आहे। ताज़ो असां वटि जीअं मौलाना अब्दुल कादिर रिंद साहिबु हूंदो, उहो त घणनि ॾिठो हूंदो, तेज़ ॻाल्हाईंदो हुयो। या मौलाना अब्दुल्ला आज़ाद साहिबु हूंदो, उहो बि तेज़ ॻाल्हाईंदो हुयो। ईअं साईं जन रहमतुल्लाह अलैहि खे हिकिड़े माण्हू दाह ॾिनी त साईं कारी ईसा गारियूं। पोइ पाण फरमायो पुट आलिम असांजा ख़ैर ख़्वाह आहिनि, आलिम असांजा ख़ैर ख़्वाह आहिनि। हिकिड़ो माण्हू जेकॾहिं दरिया में ॿुॾे थो ऐं उनखे ॿियो माण्हू को मथां बीठो आहे जे उनखे कढण जी कोशिशि करे थो, पोइ जंहिं उन जो हथु जेको मथां कढेसि थो, हे ॿुॾे थो पियो, हे गोता खाए थो मरंदो। हाणे मथां कढण वारो माण्हू उहो हथु ॻोल्हींदुसि त हिन जो हथु किथे आहे। उनखे पेर हथ में आयो त बि छिकींदुसि, जे हथु हथ में आयो तॾहिं बि छिकींदुसि, मथे जा वार आयसि तॾहिं बि छिकींदुसि, ॾाढ़ीअ जा वार आयसि तॾहिं बि छिके ॿाहिरि कढंदुसि त हिन जो साहु बचे, हे बचे मथां हे मरे न। पोइ पुट उन सां ख़ैर ख़्वाही कयईं या बदखाई कयईं? साईं जन उनखे सम्झायो। ईअं आलिम ख़ैर ख़्वाह आहिनि। उलमा जी जमात में अचो, आलिमनि जो क़दुरु कयो, उलमा सां साथ ॾियो। मैदान अमल में अॼु उलमा मौजूदु आहिनि। अॼु उम्मत मरहूमा खे इन शइ जी ज़रूरत आहे त सचनि जो साथ ॾेई करे अलाह वटि, अलाह जे नबीअ वटि सुर्ख़ुरी थिए। तमामु काफ़ी तव्हांखे आलिम सगोरा हिन ईंदड़ आचर ते दावत ॾेई चुका आहिनि। मां बि तव्हांखे इहा ई दावत ॾियां थो त इनशाअल्लाह उलमा जे सॾ ते अचिबो, उलमा जे सॾ ते अचिबो न भाउ। सभु चओ ईंदासीं इनशाअल्लाह, सभु ईंदासूं। आलिमनि जो सॾु थियो आहे, जाॾे बि सॾु थिए इन हक़ ऐं सच वारनि सां साथ ॾिबो, इन्हनि जी तरफ़दारी कबी। हज़ूर फरमायो मन कसरा सिवाद क़ौमिन फहुव मिन्हुम, मन कसर सिवाद क़ौमिन फहुव मिन्हुम। जेको जंहिं जथे सां थी बीठो उहो उन्हनि जो आहे। बसि दुआ कयो त अल्लाह ताला असांखे आलिमनि जे जथे सां बीहारे। बाबा टोला आहिनि ॿ, हिकिड़ो ज़ालिमनि जो आहे, ॿियो आलिमनि जो आहे। हिकु ज़ालिमनि जो टोलो आहे, ॿियो आलिमनि जो टोलो आहे। जेकॾहिं असां अॼु दुनिया जे अंदरि हिन माहौल में, हिन मुआशिरे में ज़ालिमनि जो साथ ॾींदासीं त पोइ ज़ालिमनि सां, पर जेकॾहिं असां आलिमनि सां साथ ॾींदासीं त आलिमनि सां हूंदासीं। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त रब तबारक व तआला तव्हां असांखे हिन क़ुरान पाक ते, शरीयत पाक ते, पैगंबर पाक जे फरमूदात ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला असांखे बि इहो करबला जो वाक़ियो उम्मत खे सबक़ ॾेई वियो त हज़ूर जा बचड़ा ज़ालिमाना निज़ाम जे ख़िलाफ़ अलम जिहाद बुलंद कयूं, ज़ालिम जे हथ ते बैत न कयूं। तंहिंजे करे तव्हांखे बि ज़ालिमनि सां साथ नाहे ॾियणो, ज़ुल्म जो बाब बंदि करिणो आहे। जीअं उन्हनि पंहिंजियूं कुर्बानियूं ॾिनियूं, असांखे बि इहो कुर्बानी जो सबक़ ॾेई विया। भले जा तव्हांजा बचा वञनि, तव्हांजो माल वञे, तव्हांजा पाणी बंदि थियनि, तव्हांजो रोज़ी बंदि थिए, तव्हांजो खाधो पीतो बंदि थिए, तव्हांजो मुआसिरो थिए, तोड़े तव्हांजी जान वञे। जंहिं करबला में हज़ूर जे बचड़नि किरदार पंहिंजो ज़ाहिर कयो, अॼु उम्मत जी अफ़रादनि खे बि हज़ूर जे बचड़नि वांगुरु ईअं ज़ालिमाना निज़ाम जे ख़िलाफ़ किरदार अदा करिणो आहे। असांखे इहो सबक़ मिले थो। पोइ को इमाम हुसैन जी यादि खे कीअं थो मल्हाए, को कीअं थो मल्हाए, को कहिड़े अंदाज़ में, को कहिड़े अंदाज़ में। उलमाए हक़ हिन अंदाज़ में हज़रत इमाम हुसैन जी यादि खे ताज़ा करनि था।
उम्मत के सबक ॾियनि था पिया त जीअं ज़ालिम जे हथ ते उन बैयत न कई, पंहिंजो सुर कुर्बान कयईं, पंहिंजा बचा कुर्बान कयईं, तव्हां असांखे इहो सबक ॾेई वियो त तव्हां बि ज़ालिमनि जे ख़िलाफ़ आवाज़ उठाइजो, ज़ुल्म जे ख़िलाफ़ उथिजो। पोइ जान वञे त वञे, काई बि गणती न आहे, जान अचणी वञणी शइ आहे, अॼु न वई त सुभाणे वेंदी, पर जेकॾहिं राह ख़ुदा में शहीद थिए थी पई या जान वञे थी त इन खां वधीक ॿी सआदत वारो मौत कहिड़ो आहे? सवले में सवलो, सवले में सवलो ख़ुदा जे रज़ा जे हुसूल जो सबब जेको आहे न शहादत वारो मौत आहे। शहीद जे खून जो कतरो धरतीअ ते किरंदो ई न आहे त ख़ुदा अॻे ई उनखे माफ़ करे छॾींदो। एॾो वॾो सवले में सवलो तरीक़ो ख़ुदा जे रज़ा जे हुसूल जो इहो ई मौत आहे। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला असांखे शहादत वारो मौत नसीब फरमाए, दीन इस्लाम ऐं शरीयत जे मथां मर्जी मिटजण जी असांखे बि तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। दुआ साईं जी थींदी आख़िर में इंशाअल्लाह, साईं वेठा आहिनि, इंशाअल्लाह उनजी दुआ थींदी।